पावड़ो वेझो रौंती थाणे जे हद मां अगवा जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणियल अगवा थी वियलनि जो अंग वधी 7 थी वियो आहे। अलीगुल शेख जी रिपोर्ट मूजिब राउती वासी हाफ़िज़ अली हसन कोराई जेको गुज़रिया खां गुम थी वियो हो, जंहिंजो अगवा जो शक ज़ाहिर कंदे वारसन थाणे ते एनसी दाख़िल कराए छॾी आहे। वारसन जो चवणु आहे त असांजो नौजवान कच्चे में मस्जिद जो पेश इमाम हो, 2 ॾींहंनि खां गुम आहे। शक आहे त असांजे भाउ खे धाड़ियल अगवा करे विया आहिनि। रिपोर्ट असां रौती थाणे ते ॾिनी आहे, पर पुलिस असांखे को बि रेस्पॉन्स न ॾिनो। गुज़िरियल राति रौतीअ जे ॻोठ चक गुलनशाह जा रहवासी पैनू फ़कीर आशिक अली ऐं माशूक अली घर वारनि खां भुंग तलब कयो वियो आहे। कुझु ॾींहं अॻु रौतीअ मां अगवा थी वियल एहसान गडाणीअ जे वारसनि खां बि भुंग तलब कयो वियो आहे, जॾहिं त 3 ॾींहं अॻु मीरपुर माथिलो जे रहवासियुनि खे बि रौती ईंदे 3 ॼणनि नदीम शेख, सिकंदर महर, अब्दुल मालिक अबड़ो खे पिणु अगवा कयो वियो आहे, जंहिंजे वारसनि खां पिणु भुंग तलब कयो वियो आहे। होॾां घोटकी पुलिस कख भञी ॿीणो नाहे कयो।